चढ़ो आदम में गुरबत के खात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारे वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तामरी वर्ल्ड बैंक के नुमाइंदनि सां गॾु जाम नवाज़ अली रूरल हेल्थ सेंटर में क़ाइम बेनज़ीर नशोनुमा सेंटर जो दौरो कयो। उन मौक़े ते हुन उते मौजूद ॻोरहारियुनि औरतुनि सां मुलाक़ात पिणु कई ऐं सेंटर के अमले पारां केस ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां ग़रीब अवाम की भलाई लाइ हमेशा सुठा प्रोग्राम मरतब कया वेंदा आहिनि। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त असां ॿोॾ मुतासिरनि की मदद लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रहिया आहियूं ऐं ॿोॾ मुतासिरनि की ॿीहर बहाली लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की ख़ुसूसी हिदायतुनि ते उन्हनि खे घर फ़राहम करण लाइ कम तेज़ी सां जारी आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सांगड़ मोहम्मद इसहाक़ गाद, वर्ल्ड बैंक के परडेही नुमाइंदा मैल्स गोविन ऐं ज़ैनब डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी, रीजनल डायरेक्टर PPHI फिदा हुसैन लाशारी, वर्ल्ड फूड प्रोग्राम ऑफिसर सलमा ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।